तमामु जेका आहे ज़बरदस्त असां बुज़ुर्गनि जा जिन तमामु वॾे अरसे खां जेका बलदियाती मकानी चूंडुनि में हिसो वठंदा रहिया आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो तजुर्बो आहे ऐं उन्हनि हिकिड़ो दौरु ॾिठो आहे। साईं वारनि बिल्कुलु अयूब खां पाकिस्तान ठहण खां वठी ज़िया खां वठी भुट्टे खां वठी मुशर्रफ खां वठी हिकिड़ो वॾो हिकिड़ो माना सिलसिलो आहे न। असां हिकिड़ा अञा ताईं तालिब इल्म आहियूं, न को हिकिड़ो माना को तजुर्बो आहे न का शइ आहे। सो तालिब इल्म जे हिसे सां जेतिरो असां सम्झो आहे या ॾिठो आहे या मुशाहिदो कयो आहे, उन में जेको आहे जेको सम्झ में इहो आयो आहे त बलदियाती जेको आहे चूंडूं उहे मुंहिंजी अंडरस्टैंडिंग मुताबिक़ उहे वधीक इफेक्टिव ऐं उन जी वधि में वधि जेकी इम्प्लीमेंटेशन थियो आहे, माना हिन मुल्क में सियासत जूं ॿ अप्रोचिस रहियूं आहिनि, ॿ माना जेका आहे धाराऊं रहियूं आहिनि। हिकु उहे धारा जेकी जमहूरी माण्हुनि जी हुयूं, सियासी जमातुनि जी हुई, ॿी धारा उहा हुई जेकी आमिर कुवतुनि जी हुई, ऐं उहा धारा आमिर कुवतुनि जी सियासी हिन मुल्क ते डे वन खां हुई। डे वन खां उहा हावी थी, उहा अॼु ॾींहं ताईं उहा मज़बूत वधंदड़ ऐं सियासी कुवतुनि ते मुकमल तरीक़े सां कंट्रोल करण में कामयाबु वई आहे। अॼु कहिड़ियूं बि जमातूं हुजनि, उहे लेफ्ट जूं जमातूं हुजनि, उहे राइटस जमातूं हुजनि या के ॿिए जमातूं हुजनि, अॼु उन्हनि वटि जेकी सियासी नुक़्ते नज़र आहे, सियासी तरीक़ेकार आहे, मूंखे ईअं सम्झ में आयो उहो उन्हनि जो इम्पोज़ थियल आहे। ऐं असां चाहींदे या न चाहींदे असां उन्हनि जी लाशऊरनि उन्हनि जे सियासी सोच खे पंहिंजे हिकमत अमल जो हिसो बणायो आहे। ठीकु आहे, ऐं इहो ई सबबु आहे जो उहा कुवत अॼु बि मज़बूत आहे ऐं उहा कुवत अॼु बि अल्टीमेट अथॉरिटी आहे, उहा सभिनी शयुनि जो तयन कंदड़ आहे। त बलदियाती इलेक्शन्स अयूब जे दौर खां वठी उहा हिकिड़ी जेकी इलेक्शन हुई, साईं वारनि ॾाढी आराई साहिबु ज़बरदस्त शुरू में ॻाल्हि कई, त उहा हिकु कुवत हुई, उहा हिकु इलेक्शन हुई जेको सियासी माण्हुनि खे डिस्क्वालीफाई करण जी, जेके उहे सियासी तजुर्बेकार बुज़ुर्ग पाकिस्तान ठहण खां अॻु में सियासत जो तजुर्बो रखंदा हुआ, उन्हनि खे डिस्क्वालीफाई अयूब खान करे मुकमल सियासत खां अलॻि करे छॾियो। उन जे लाइ कुदरतुल्लाह शहाब जो किताबु आहे शुहाबनामा, उन में लिखे थो त मां जॾहिं उहे डॉक्यूमेंट्स ॾिठा, उहे अयूब जिन खे डिस्क्वालीफाई कयो कोर्टुनि जे ज़रिए, मां उहे डॉक्यूमेंट ॾिठा त तमामु वॾे में वॾा सियासतदान बकरी चोर में, कुकड़ चोर में, नंढनि नंढनि माइनर करप्शन जे केसिस में उन्हनि खे आइनी तौरु कोर्टुनि जे ज़रिए डिस्क्वालीफाई करायो वियो। त हिकिड़ी तरह सां उहा हिन मुल्क में सियासत खे मुकमल रूट आउट कयो वियो, मुकमल सियासी माण्हुनि खे डी रूट करे हुननि पंहिंजी मन जी मनपसंदि सियासत जूं जड़ूं माना हिन मुल्क जे अंदरि मज़बूत कयूं। उन ई दौर में हिकु नयूं सियासी जमातूं ठहियूं आहिनि, उन ई दौर में नया सियासी ज़हन पैदा थिया आहिनि, वरी उन ई दौर में सियासी इनकलाबी या अदीब दानश्वर सहाफ़तूं जेके बि माना पलियूं उन दौर में माना उन्हनि जो आहे पंहिंजो जनमु वरितो आहे। त उन्हनि हिकिड़ी इहा सोच जेकी आहे उहा अॻु ताईं जेकी आहे हली। बलदियाती इलेक्शन्स सियासी दौर में एॾियूं कामयाबी कोन रहियूं। इहो बलदियाती जेको चूंडूं लॻंदियूं आहिनि, मूंखे ईअं लॻंदियूं त आर्मी जे दौर में ई, आमिरत जे दौर में ई ॾाढियूं ठोस हूंदियूं आहिनि। उन्हनि में ई वॾे में वॾो जेको आहे इन में भगदड़ हूंदी आहे, कॉम्पिटिशन हूंदी आहे, नवां सियासी किरदार उभरंदा आहिनि ऐं बाक़ी मिड़ई ख़ैरु आहे। त हिन ॿियो ख़ासि करे असां जूं जेके सियासी जमातूं आहिनि उन्हनि जी इहा एजेंडा कोन रही आहे, न भुट्टे जी एजेंडा रही हुई, न पीपल्स पार्टी जी एजेंडा रही, नून लीग जी एजेंडा। अॼु ताईं बि तव्हां ॾिसो उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां इन्हनि खे पिया घुमाईंदा फिराईंदा आहिनि। पंजाब जे अंदरि बि जेको सूरत हाल हिन वक़्तु ताईं जेको न्यू ऑर्डिनेंस आहे लोकल बॉडी इलेक्शन जे हवाले सां, उन ते बि तनक़ीद आहे। सिंध जे अंदरि आहे उन ते बि तनक़ीद आहे। कराचीअ जे हवाले सां, शहरी आबादी जे हवाले सां जेको हाणे असां ताज़ो इलेक्शन जो मंज़र नज़र आयो असांखे, उन में असांखे साफ़ ज़ाहिर थियो त फ़िलहाल ताईं अञा ताईं उहे कुवतूं हिन मुल्क जे मसइलनि खे संजीदगीअ सां हल करण में का बि दिलचस्पी कोन थियूं रखनि। यकीनन इहे असां जूं माना जेको आहे न चजनि त
असांजा अहसासात ऐं असांजा जेके ॾुख आहिनि, माण्हुनि जा मसइला आहिनि, माण्हुनि जा प्रॉब्लम्स आहिनि, माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन्हे को, सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, अञा रोड कोन्हे को नलको कोन्हे को, ॿारनि खे तइलीम कान्हे का। हिन मुल्क जे अंदरि उन अहिड़ी सॼी सूरत हाल जे अंदरि मुल्क जी जमूरियत जो अंदाज़ो कहिड़ो हूंदो, हशर कहिड़ो हूंदो, उहो सभिनी खे ख़बर हुजणु खपे। का एॾी वॾी का ऐं उहे दुरियूं अॼु ताईं बि पंहिंजो हथु हल्को करण में अञा ताईं का कसर कोन छॾींदा, अञा बि ताईं उहो तयारु कोन्हनि के त हिन मुल्क खे आया कहिड़ी तरीक़े सां हलणु खपे। मूं हाणे हिकिड़ो माना ताज़ो हिकिड़ो पंजाबी स्कॉलर हुयो, उन पंहिंजी वाइफ सां डिबेट पे कई। उन पंहिंजे अख़बार में कॉलम लिखियो जे असांजी ज़ाल ऐं मुंहिंजी वाइफ सां डिबेट पई हली त मुंहिंजी घरवारीअ चयो त हीउ मुल्क जेको आहे कॾहिं न टुटंदो। छो? हुन चयो त हीउ मुल्क त हिन वक़्तु एतिरा ख़तरात आहिनि, हीउ मुल्क एतिरी सूरत हाल में, गंभीर सूरत हाल में हीउ मुल्क हली कोन थो सघे। त हुनजी घरवारी चयो नेवर, कतई कोन, हिन मुल्क खे कुझु कोन थींदो। छो? हुन वटि कहिड़ा आर्ग्यूमेंट हुया कि असां वटि आर्मी आहे, असां वटि न्यूक्लियर वेपन आहे, असां हिन खिते जी पूरे अफ़गानिस्तान जे हवाले सां, इंडिया जे हवाले सां, रशिया जे हवाले सां हिन जी मुल्क जी अञा बि जियो पॉलिटिकल अहमियत मौजूदु आहे। ॿियो नंबर इहो त हीउ इदारो, हीउ मुल्क माज़रत सां, हीउ मुल्क इंटरनेशनल इदारनि जी लाइबिलिटी आहे त हिन इदारनि खे, हिन मुल्क खे हलाइनि। ऐं इहा पाणे IMF असांखे कर्ज़ ॾींदी, इहो पाणे जेको आहे अमेरिका असां वटि ईंदो। हीअ न्यूक्लियर वेपन्स तमामु ख़तरनाक आहिनि ऐं हिननि खे हू हिन मुल्क खे हलाइणु चाहिनि था। सो असांखे कंहिं बि क़िस्म जी टेंशन न करणु खपे पाकिस्तान जे हुकुमराननि खे, असांजे मुल्कनि खे। त हीअ आइडियोलॉजी ही उन शिकिल में हलाइणु था चाहिनि, न कि इन शिकिल में हलाइणु था चाहिनि त हिन पाकिस्तान खे अवामी उमंगुनि ऐं अवामी नुमाइंदगी या अवामी आसूदगीअ ते हलाइणु खपे, जमूरी क़दरनि ते हलाइणु खपे, आइन ते हलाइणु खपे, या हिन मुल्क जो मुस्तक़बिल हुजणु खपे। इहा का बि हिननि खे जेका परवाह कान्हे का, न हिननि खे इन शइ जो का माना का कन ते जूं बि चुरे थी। असां भली माना पिया तड़पंदा हुजूं, वाक़ई माना को 75 साल थी विया आहिनि, असांजा पोड़ा मरी विया, वॾा मरी विया, तड़पी मरी विया, बुख बदहाली में मरी विया, उन्हनि खे का बि सहूलियतूं कोन मिलियूं। अॼु उहो ई असांजो मुस्तक़बिल नओं जेको नसुल आहे उहो उन खां बि वधीक अज़ियत में आहे, जेकी माण्हुनि जी सूरत हाल आहे। पर असांजो वरी बि माना उहो मुआशिरो सभिनी खे हिननि पाण सां रलाए छॾियो आहे, सभिनी सां पाण खे सलाड़े छॾियो आहे। असां बि उहो ई सोचूं था, उहो ई मसइलनि जो हल सोचूं था जेके हू माना असां उहो चाहिनि था। ऐं इन तरीक़े सां, इन मेथोडोलॉजी सां मां सम्झां थो त इहे शयूं कोन हलंदियूं। हीअ अञा ताईं बि पोइ हिते हटण लाइ तयारु कोन्हनि, त पोइ हाणे माना कहिड़ी सूरत हाल असांजे आम्हूं साम्हूं ईंदी, कहिड़ा माना असांखे हालत इहा आहे। पीपुल्स पार्टी जे हवाले सां असां वटि तमामु वॾियूं सियासी जमातूं, वॾा सियासी ज़हन आहिनि, समूरा नुमाइंदा मौजूदु आहिनि। हिन इलेक्शन में ज़ाहिर थियो त का बि अहिड़ी जमात, अहिड़ी सोच, पीपुल्स पार्टी लाइ असां केतिरो रत रहंदा आहियूं, 15 सालनि खां केतिरी बेड गवर्नेंस आहे हिन सूबे जे अंदरि, हिन सूबे जे माण्हुनि सां, इन जो कंहिंखे अंदाज़ो आहे? केतिरो रत रहंदो, सभिनी खे अंदाज़ो आहे। पर को बि अञा ताईं अहिड़ी पॉकेट, अहिड़ी धुर हिन तरह जे जेके मौजूदा इलेक्शन्स थी वियूं ताज़ियूं, का अहिड़ो असां वटि सोच, नई सोच खणी, नओं रिसेंटमेंट खणी, नओं इख़्तिलाफ़ खणी हिन जो मुक़ाबिलो कयो हुजे। साईं ॻाल्हि कनि जाफ़री साहिब जी, इहो तसवर मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि आहे त अनअपोज़ माण्हू चूंडिया वञनि। सूरत हाल एॾी ख़राबु हुजे जो उते अञा तव्हांजा पीपुल्स पार्टी जा अनअपोज़ माण्हू चूंडिजा वञनि, त इन खां वधीक सूरत हाल का ख़राबु थी नथी सघे। पर असां वटि अञा ताईं माण्हू माठार में आहिनि, अञा ताईं सम्झ में नथो अचे। सियासी भली ज़हन रखंदा आहिनि, पार्टियूं रखंदा आहिनि, पार्टियुनि जा अॻुवान हुजनि, पर हाली फ़िलहालु असांजो मुतो मुंझियलु आहे। करूं छा आहे, छा करिणो आहे? कॾहिं कॾहिं पाण जेका आहे मसरत कयूं वञूं, कॾहिं मुके परस्त थिया वञूं, कॾहिं चओ त भाड़ में वञी असां पंहिंजी मुसीबतुनि खे छो बीणूं पियूं। त इहे मामलात आहिनि हिन मुल्क जे, उन्हनि जेको आहे कारनि ककरनि खे, उन कारनि जेको आहे रिढुनि खे, उन कारनि जेको आहे कुवतुनि खे अञा ताईं हू कुझु बि हिन मुल्क में पंहिंजे मक़सदनि ते हलाइणु चाहिनि था, उन मक़सद तहत रखणु चाहिनि था। हाणे जेसिताईं इहे शयूं पोइ हिते न हटंदियूं, इहे कारा बादल न हटंदा, इहे कारा फौजी अंग्रेज़ न हटंदा, तेसिताईं हालतूं बहितर थींदियूं कोन। सभु शइ कंट्रोल आहे, अंदाज़ो कयो एॾी कंट्रोल, अकेडमिया तव्हांजी कंट्रोल आहे, तव्हांजी मीडिया कंट्रोल आहे, तव्हांजूं पॉलिटिकल पार्टीज़ कंट्रोल आहे, तव्हांजो ओपिनियन कंट्रोल आहे, सभु शयूं वेठी थियनि। तव्हां कल्ह जेको कराची जे अंदरि इहो सॼो ड्रामो, ओपन हिकिड़ो ड्रामो थियो आहे, ड्रामो हिकिड़ो इस्लामाबाद में पियो हले, ॿियो हिते पियो हले, त इन मां छा ई नतीजा खणंदो? तव्हां छा था सम्झो त की हीअ माण्हू माना छा था करणु चाहिनि हिन मुल्क सां, कहिड़ी वारदात करणु था चाहिनि, अञा हीअ कहिड़ा माना सियासी जेको आहे रांदि खेॾणु था चाहिनि?
तो मक़सदु इहो आहे, अॻु में बि इलेक्शन थियूं, बलदियाती किथे हुई, मौजूदु हुयूं छा? इहे समूरा ॿुधासीं, काउंसलर, जनरल मैनेजर, चेयरमैन हुया, बसि ईअं घुमंदे फिरंदे टाइम पूरो थी वियो। हाणे बि कराचीअ जे अंदरि ई विड़ी पावर केतिरा हुजनि केतिरा न हुजनि। बाक़ी हिन पासे ॾे साउथ सिंध में त इहो डिबेट ई न आहे। साउथ सिंध में त इहो डिबेट ई न हूंदो त भई लोकल बॉडीज़, मकानी इदारनि जी कारकर्दगी, पैसा, बजट, रिसोर्स छा थियणो आहे, कंहिंखे परवाह कान्हे का। पर कराची जे अंदरि इहे साल पूरा थी वेंदा, इहे झेड़ा कराईंदा। ऐं झेड़ा उन जा एजेंडा कहिड़ी आहे, कहिड़ी एजेंडा त जमात इस्लामी जेको आहे वॾी जमात थी उभरी आई, कहिड़ी माना जेका बुनियाद ते पीपल्स पार्टी वॾी जमात थी उभरी आहे, बाक़ी ॿी जमातुनि जो छा थियो? हिकिड़ी अनसर्टेन सूरत हाल आहे, बिल्कुलु क्रिएटेड फॉर्मुलेटेड सिचुएशन जेका आहे हर दफ़े हर इलेक्शन जे अंदरि ईअं थींदो आहे। हिकिड़ी जमात हीअं वञे वर्टिकल सफ़ा माना पीक ते वञे, वॾी जमात थी उभरे, ॿिए इलेक्शन उहा जेको आहे वञी बॉटम लाइन में वञी करे, ईअं सियासत थींदी आहे छा? इहो सियासी मुस्तक़बिल थींदो आहे छा? हीअ सियासत माना जेको असां पढ़ी आहे सम्झी आहे छा? इहो कॾहिं बि न आहे। छा तव्हां छा था सम्झो हिनखे? अवाम माण्हू त डिबेट पे कई भई हीअं माना पीपल्स पार्टी खे माण्हू खणी विया, हीअं PTI खे अलाए काॾे उछलाए छॾनि, ईअं न आहे, ईअं कतई कोन्हे को। माण्हू जी चॉइस ई कान्हे का, माण्हू खे वीचारे ख़बर ई कोन पई पए इहे कीअं इलेक्शन पिया, घोस्ट इलेक्शन्स आहिनि, अलाए छा आहिनि, माण्हू भीड़ करे इलेक्शन थियनि पियो आहे, नतीजा ख़बर न पए, माण्हू वाड़ो थी वञे। सभिनी माण्हू हैरान इहो इज़हार कयो त माना हिन इलेक्शन जो नतीजो छा आयो। त मुंहिंजा साईं माना तमामु इहे माना शयूं ज़रूरी आहिनि। असांखे जमहूरियत लाइ, माण्हुनि जे मसइलनि लाइ बिल्कुलु ओतिरो ई परेशान थियणु खपे। पर मसइलो इहो आहे त इन जेके बुनियादी जेके शयूं असां सां थियनि पियूं, वेदन जेकियूं थियनि पियूं, असांखे हिकिड़ी माना जमहूरी हवाले सां, आइनी हवाले सां शयुनि खे माण्हुनि खे त थियणु ॾियो। हाणे जेकॾहिं इहे न थींदियूं त पोइ अञा ख़बर न आहे, 75 साल गुज़री आहे, जेको मुल्क जेको आहे अञा ताईं पंहिंजी शनाख़्त न आहे ठाहे सघियो, शनाख़्त न आहे ठाहे सघियो। हिन जी शनाख़्त कहिड़ी हुजणु खपे, उहा शनाख़्त अञा ताईं पर हाणे जेसिताईं उहा शनाख़्त न ठहंदी हिननि जे घुर्जुनि मुताबिक़, तेसिताईं त पोइ मुस्तक़बिल माना मुल्क जो सियासी मुस्तक़बिल कोन्हे को। त हीअ जेके आहिनि मामला जेके मूंखे सम्झ में अचनि था ॾाढा कंफ्यूज़िंग आहिनि। ऐं इन्हनि खे जेको आहे इन्हनि इहे ई शइ नैरेटिव्स जेके आहिनि उहे आम्हूं साम्हूं अचणु खपनि। ऐं इन्हनि बुनियादनि ते बाक़ी जेकी क़ुवतूं आहिनि, सिविल सोसाइटी आहे, ॿियूं जमातूं आहिनि, इन्हनि लाइन ते कमु करण जी ज़रूरत आहे। पर हाणे उन्हनि खे कमु करणु छॾियो वञे त उहो कनि वीचारे आज़ादीअ सां। सो महिरबानी तव्हांजे टाइम ॾियण जी। थैंक यू सो मच।